सगा तरफा सिंध दोस्त ऐं अवाम जे महबूब शाह आकाश अंसारी खे शानदार भेटा रिपोर्ट मंज़ूर कालरो। सिंध पाकिस्तान ऐं दुनिया जे इल्मी अदबी समाजी तोड़े फलाही तंज़ीम सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सगा मरकज़ जे साथ में हैदराबाद शाख तरफां बाहमी सेकार सां सिंध जे मज़ामती अवामी शाह डॉक्टर आकाश अंसारी खे भेटा ॾियण जी मुनासिबत सां ताज़ियती मेड़ाको मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में कोठायो वियो, जंहिंजो ख़ासि महिमाननि में सगा जो चेयरमैन मोहतरम रफ़ीक जाफ़री, सेक्रेटरी जनरल अली हसन बिरोही, मोहम्मद सुलेमान वसाण, सुरेश कुमार वाधवाणी, हैदराबाद ब्रांच मोहम्मद इब्राहिम शेख, मरकज़ी अगवान पीरल खान खोसो, राहिल जोगियो, प्रोफेसर ख़ालिद हुसैन चन्ना ऐं फ़तह मोहम्मद मरी, अगुणो वीसी ज़रई यूनिवर्सिटी, लेखक अब्दुल्लाह मल्ह, इकबाल बलोच, पब्लिशर लेखक आपा नज़ीर नाज़, सियासतदान डॉक्टर दोदो महरी, बशीर खान जतुई, मैडम नीलोफर भुट्टो, कस्बानू दर्स समेत डॉक्टर आकाश जा वेझा दोस्त अदीब शाइर सानिया वद अदब दोस्त औरतूं शरीक थी आकाश अंसारी खे ॾींहं ॿारे सलाम पेश कया। हिन दर्दन भरी प्रोग्राम में नामियारी शाइर आकाश खे दिलि ॾारींदड़ दहशतगर्दीअ सां दर्दनाक खून करण जी मज़म्मत कंदे खेसि मोहबतुनि भरिया तादाद सलाम पेश कया विया। जिते केतिरनि ई मुक़ररनि आकाश जे क़त्ल जे मुख़्तलिफ़ रुखनि खां तहक़ीक़ात कराइण जो मुतालबो पिणु कयो। अदब दोस्तनि पारां सगा खे हिन मेड़ाके जे बहितर इंतज़ामनि ते जस ॾिनी वई।